जेकी साफ़ सुथरी पोइट्री हूंदी आहे उहो मूंखे पसंदि आहे। मैं कब का जा चुका हूँ, सदाएं मुझे न दो, शोला था जल बुझा हूँ। त अॼुकल्ह जेको रुसे पियो थो उहो फनकार सिंगर थिए पियो। अॼुकल्ह इलाही असांजी सिंधी म्यूज़िक जो मौसीक़ी जो कबाड़ो थी चुको आहे। अॼु असां सां सिंध जो मशहूरु आर्टिस्ट सैयद सखावत हुज़ूर साईं असां सां गॾु आहे। पाण जानपुर शरीफ़ जा गादी नशीन आहिनि, खेसि तव्हां सां ॻाल्हि ॿोल था करायूं। साईं अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम। कीअं महसूसु कयो था तव्हां पाकिस्तान टेलीविज़न ते अॼु आया आहियो असांजे प्रोग्राम पर्ख में, छा चवणु चाहींदो? तमामु हिकु मां चवंदुसि तमामु काफ़ी अरसे खां बाद मां जीअं एंटर थियुसि त मूंखे ओल्ड मेमोरीज़ मुंहिंजे ज़हन ॾाढो अची वियूं ऐं तमामु सुठो वक़्तु गुज़ारियोसीं। जनाब शाह साहब अमजद शाह साहब जेके हींअर GM आहिनि। जी बिल्कुलु। तमामु सुठा दोस्त आहिनि मुंहिंजा, तमामु काफ़ी अरसे खां गुरबत रही आहे। इन करे म्यूज़िक सां तव्हांजो कॾहिं लॻापो थियो ऐं कॾहिं खां तव्हां ॻाइणु शुरू कयो ऐं कहिड़े क़िस्म जी तव्हां पोइट्री सिलेक्ट कंदा हुओ पंहिंजे गाननि जे लाइ? म्यूज़िक सां मुंहिंजो जेको तालुक़ु आहे उहो बचपन खां ई आहे। ख़ानदानी ख़ानदानी फैमिली में त इहे थोरो हुयो। साईं हुज़ूर साईं बादशाह क्लासिकल जी वरी हुज़ूर साईं खे ॼाण हुई। तमामु साईं जेके वॾा वॾा गायक हूंदा हुया, तमामु लेजेंडरी आर्टिस्ट क्लासिकल, उन्हनि खे साईं ॿुधंदा हुआ, जंहिंमें उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान साहब, आशिक़ अली ख़ान साहब, काफ़ी इलाही सारा उस्ताद सलाम अली ख़ान साहब, रज़ाक़ अली ख़ान साहब, इन्हनि खे साईं ॿुधंदा हुया शौक़ सां। तव्हांखे कहिड़ी पोइट्री ॻाइणु पसंदि आहे? मूंखे त जेकी साफ़ सुथरी पोइट्री हूंदी आहे उहो मूंखे पसंदि आहे। छो जो हिकु मैसेज असां आवाम ताईं पहुचायूं था त असां पंहिंजी म्यूज़िक ज़रिए, ऐं उन में काई वल्गैरिटी न हुजे। बिल्कुलु। मां उन शइ खे तरजीह ॾींदो आहियां। थोरो गुनगुनाईंदो असांजे लाइ कोई हिकिड़ो तव्हांजो पसंदीदा कोई आइटम, हिकु ॿ लाइनूं? पसंदि जा त इलाही सारा आइटम आहिनि, पर हिकिड़ो मां कोशिशि कयां थो। जी उर्दू ख़ान साहब, उस्ताद मेहदी हसन ख़ान साहब जी ग़ज़ल आहे, तमामु फेवरेट आहे मुंहिंजी, मां पेश कंदो आहियां। ज़रूरु। शोला था जल बुझा हवाएं मुझे न दो, मैं कब का जा चुका हूँ, सदाएं मुझे न दो, शोला था जल बुझा हूँ। जेको मेलो लॻंदो आहे जानपुर शरीफ़ में, इन जे बारे में कुझु मूंखे ॿुधायो। इन जे बारे में इहो त तमामु सुठो मेलो थींदो आहे, सुठी तरीक़े सां मल्हायो वेंदो आहे, जंहिंमें सूफ़ी महफ़िल समा थींदी आहे। ऐं उनखां अलावा मां पाण बि हिकु टुटल फुटल महफ़िल कंदो आहियां। उनमें ग़ज़लूं, गीत, काफ़ियूं, सॼो रंग हूंदो आहे। बसि मिले पोइ तमामु मज़ो ईंदो आहे। असांजी ऑडियंस आहे, उनखे छा मैसेज ॾियणु चाहींदो तव्हां, या जेका नौजवान हिन फील्ड में अचणु चाहिनि था, म्यूज़िक में अचणु चाहिनि था या ॻाइणु चाहिनि था, त उन्हनि जे लाइ तव्हां को ख़ासि को मैसेज ॾियणु चाहियो? मैसेज मुंहिंजो इहो आहे, जेके अपकमिंग टैलेंट अचनि पिया असांजा नौजवान, बसि इहो अर्ज़ु कंदुसि त जॾहिं बि म्यूज़िक जे तरफ़ अचो त पहिरियां सिखो, सिखी करे प्रॉपर उस्ताद रियाज़ प्रॉपर हुजे,
सिखी करे पोइ अचो प्लेटफॉर्म ते जी अञा सुठो रहंदो। हिकु त अॼुकल्ह जेको रुसे पियो थो उहो तो सिंगर फनकार सिंगर थिए पियो। अॼुकल्ह त इलाही असांजी सिंधी म्यूज़िक जो मौसीक़ी जो कबाड़ो थी चुको आहे। ऐं पाण ॾिसो पिया बिल्कुलु वधीक मां कुझु न चवंदुसि, बसि तव्हां सम्झी वञो इन ॻाल्हि खे। म्यूज़िक सां जेको हिकु सिंगर जे लाइ आहे पोइट्री केतिरो हिकिड़ो इम्पोर्टेंट रोल रखे थी पंहिंजी जॻह ते। ऑब्वियसली पोइट्री हिकु मेन शइ आहे, छो जो हिकु पोइट्री हिकु मैसेज आहे। जी अगरि असां ग़लति मैसेज ॾींदासूं त असांजो करेक्टर जेको आहे न उहो ख़राबु ॾिसणु लॻंदो। बिल्कुलु। ऐं असांजो हिकिड़ो इमेज जेको आहे इमेज उहो ग़लति इमेज जेको आहे उहो असांजो तमामु ग़लति कन्वे थींदो ऑडियंस द्वारा, या के जेके सुठा सुठा लिसनर्स हूंदा, जेके ॿुधवान हूंदा। मतिलबु माण्हू अहिड़ो मैसेज ॾे जीअं जेके बाज़ोक ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे हिकु सुठो मैसेज वञे पूरी दुनिया में, जीअं सुठे अल्फाज़नि में माण्हू पाण खे यादि कराए सघे।